डिगड़ी भरसां ॻोठ दे 170 में जलसो। पीपी खां नाराज़ अॻवान काशिफ़ आराई पंहिंजी बिरादरी ऐं साथियुनि समेत पीपी में शामिल थी ॿीहर सरगर्मी जो ऐलान कयो। ॻोठ दे 170 में काशिफ़ आराई तरफ़ां कोठायल तक़रीब जो महिमान ख़ासि PS 48 जो उम्मीदवार अॻूणो MPA मीर तारिक अली ख़ान टालपुर हो। काशिफ़ आराई पंहिंजी बिरादरी ऐं सावेन साथियुनि सां गॾु मीर तारिक अली ख़ान टालपुर ते एतमाद जो इज़हार कंदे ॿीहर पीपी में सरगर्म थियण जो ऐलान कयो। तक़रीब के MPA मीर तारिक अली ख़ान टालपुर ख़िताब कंदे चयो त असांजा दरवाज़ा हर वक़्तु अवाम लाइ खुलियल आहिनि। असां हर वक़्तु ग़मियुनि ऐं ख़ुशियुनि में अवाम सां गॾु रहिया आहियूं। मुंहिंजो किरदारु अवाम जे साम्हूं आहे ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारां त अव्हांखे कॾहिं बि अकेलो न छॾींदुसि। जेसिताईं मुंहिंजी सिसी में साह आहे अव्हां सां गॾु बीठो रहंदुसि। अॼोकी शानदार तक़रीब में जेको जोश ऐं जज़्बो नज़र अची रहियो आहे, ईअं ई 8 फरवरी ते तीर ते ठपो हणी पीपी उम्मीदवारनि खे कामयाबु कंदा। तक़रीब में आज़म नोहाणी, सैयद अली शाह, साजिद फारूक आराई, मोहम्मद शरीफ आराई, वहीद आराई, अतीकुर रहमान आराई, आशिर अमायूं आराई समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि, पीपी कारकुन ऐं जालनि वॾे अंग में शिरकत कई। आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त, अजरक ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।